टंडो मोहम्मद खान में रहवासी स्कूल न हुजण खिलाफ एहतजाज कयो। शागिर्द शहजाद एहसान, सूराज ठाकुर, अंबर ठाकुर, समाजी अगवान जाहिद जिसकाणी ऐं ॿियनि चयो त स्कूल तामीर न हुजण करे ॿारड़ा मस्जिद अंदर तालीम हासिल कनि था। स्कूल में मुक़रर उस्ताद मस्जिद में पढ़ाइण लाइ अचे थो, जंहिं नतीजे में हिंदू कम्यूनिटी जा ॿारड़ा तालीम खां महरूम आहिनि। उन्हनि चयो त स्कूल जे तामीर लाइ केतिराई भेरा आला अमलदारनि खे शिकायतूं कयूं आहिनि, पर केरु ॿुधण लाइ तयारु नाहे। मुज़ाहिरीन वसवारनि खां मुतालबो कयो त स्कूल तामीर कराए मासूम ॿारनि जी तालीम तबाह थियण खां बचाई वञे। टंडो मोहम्मद खान से अपडेट शेयर करेंगे। गांव मुराद सोलंकी के तालिब इल्म और वालिदैन नबी बख्श सोलंकी, करीम दायो सोलंकी और दीगर की क़यादत में प्रेस क्लब के सामने एहतजाजी मुजाहरा किया और सख्त नारेबाजी की। उस मौके पर मुजाहिरीन ने कहा कि स्कूल की इमारत 2011 से मुकम्मल तौर पर तबाह हो चुकी है, जिसकी वजह से हमारे तालिब इल्म बच्चे मस्जिद में इल्म हासिल करने पर मजबूर हैं, जबकि स्कूल में कुछ सादा उस्ताद पढ़ाने आता है। स्कूल में 150 से ज़ायद बच्चे स्कूल में ज़ेर तालीम हैं। मुजाहिरीन ने बताया कि हमने डिप्टी कमिश्नर महकमा एजुकेशन पीपल्स पार्टी के नौमुंतखब नुमाइंदों को दरख्वास्तें दी हैं, लेकिन इस पर अमल नहीं हो सका। इंतज़ामिया से मुतालबा किया गया कि टंडो मोहम्मद खान के गांव मुराद सोलंकी में कायम स्कूल की इमारत को जल्द अज जल्द तामीर किया जाए, ताकि मुख्तलिफ बिरादरियों से ताल्लुक़ रखने वाले बच्चे तालीम हासिल कर सकें। अवां सां ख़बर शेयर कंदासीं। टंडो मोहम्मद खान खां रिपोर्ट कर रहियो आहे अब्दुल वहीद बिरोही। टंडो मोहम्मद खान जे भर पासे ॻोठ मुराद सोलंकी में स्कूल जी इमारत ज़बून हाल हुअण जे करे मस्जिद में तालीम हासिल कंदड़ शागिर्दनि ऐं ॻोठाणनि जो प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते ख़िताब कंदे शागिर्द शहजाद एहसान, सूरज ठाकुर, अंबर ठाकुर, नीडी आइज़ वाइस चेयरमैन जाहिद जसकाणी, वसीम सोलंकी, ॻोठ जे अॻवान बख्श सोलंकी, करीम ॾिनो सोलंकी ऐं ॿियनि चयो त 2011 खां स्कूल जी इमारत मुकम्मल तबाह थी वई आहे, जंहिं करे शागिर्द मस्जिद में तालीम हासिल करे रहिया आहिनि, जंहिंमें हिंदू कम्यूनिटी जा ॿारड़ा पिणु शामिल आहिनि, जंहिंखे तालीम खां महरूम कयो वियो आहे। जॾहिं त मस्जिद में तालीम ॾियण लाइ हिकु उस्ताद अचे थो, जॾहिं त DC टंडो मोहम्मद खान एजुकेशन इंतज़ामिया चूंडियल नुमाइंदनि खे दरख़्वास्तूं ॾियण जे बावजूदु बिल्डिंग न ठही सघी आहे। असां इलाइक़े जे चूंडियल नुमाइंदनि सूबाई वज़ीर तालीम सैयद सरदार शाह ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो था करियूं त मामले जो नोटिस वठी फौरी तौर ते स्कूल जी इमारत तामीर कराई वञे। टंडो मोहम्मद खान मां अब्दुल कादिर कोरेजो जी रिपोर्ट मुताबिक़ ॻोठ मुराद सोलंकी मस्जिद में तालीम हासिल कंदड़ शागिर्दनि ऐं ॻोठाणनि प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन ई मौक़े ते शागिर्द शहजाद एहसान, सूरज ठाकुर, अंबर ठाकुर, वाइस चेयरमैन जाहिद जसकाणी ऐं ॿियनि चयो त 2011 खां स्कूल जी इमारत मुकम्मल तबाह थियल आहे। शागिर्द मस्जिद में तालीम हासिल करे रहिया आहिनि, जंहिंमें हिंदू कम्यूनिटी जा ॿारड़ा तालीम खां महरूम बणिजी विया आहिनि, जॾहिं त मस्जिद में तालीम ॾियण लाइ हिकु मास्तर अचे थो, जॾहिं त DC टंडो मोहम्मद खान एजुकेशन इंतज़ामिया चूंडियल नुमाइंदनि खे दरख़्वास्तूं ॾियण जे बावजूदु बिल्डिंग न ठही सघी आहे। हू मुतालबो था कनि त ॻोठ मुराद सोलंकी में स्कूल जी इमारत ठाहे ॾिनी वञे त जीअं ॿारड़ा हिंदू कम्यूनिटी जा ॿारड़ा तालीम हासिल करे सघनि। एॾो ज़ुल्म न कर तूं ग़रीबनि सां, एॾो ज़ुल्म न कर तूं ग़रीबनि सां, तुंहिंजो ॾाढ ठहे थो ॾाढनि सां, एॾो ज़ुल्म न कर तूं ग़रीबनि सां, तुंहिंजो ॾाढ ठहे थो ॾाढनि सां, एॾो ज़ुल्म न कर तूं ग़रीबनि सां।